सालका कोटड़ी के तरफा एडमोर पंप फ्लाईओवर के सामूं असांजे चौराहे ते हमेशा झंडो लगाईंदा आहियूं, वॾो परचम लगाईंदा आहियूं, हिते पथर खिचाई कंदा आहियूं। सिंध तरक़ी पसंद पार्टी की असां शुरूआत हिन चौक हिन चौराहे सां थींदी आहे ऐं अॼु असां जॾहिं ईद वेझो अचे थो त असां ई झंडा जेके पुराणा थी वेंदा आहिनि त उन्हनि खे असां नओं कंदा आहियूं। हीअ शुरूआत हिकिड़ी कई आहे। असां हींअर पंहिंजो परचम खिचाई नाटक वारो आहे एयरपोर्ट पंप सां। इंशाअल्लाह ताला असां कोटड़ी ते हर चौराहे हर चौकनि ते हिन ईद वारे ॾियारे ते जंहिं असां सभु नवां कपिड़ा पाए निकिरूं था ऐं ईद जी ख़ुशियूं मल्हायूं था त असांजो परचम आहे, असांजो क़ौमी परचम आहे ऐं जंहिंजे पोयां असां कमु था कयूं हीअ असांजो निशान आहे। इन जे करे असां सिंध तरक़ी पसंद पार्टी जा दोस्त इन परचम कुशाई जी शुरूआत करे इंशाअल्लाह ताला सॼे तालके में हर चौक चौराहे ते परचम कुशाई थींदी।